पंहिंजे तमामु पुराणे दोस्त, पंहिंजे वॾे भाउ सिंध जे हिकु निहायत शानाइते इंसान साईं इमदाद उल्ले साहब खे जनम ॾींहं जूं मुबारकूं ॾियां थो। ऐं जेको हुननि रेडियो वॉइस ऑफ लंडन जेको शुरू कयो उनजी बि सालगिरह आहे, इहो बि शानदार कमु आहे। ऐं मां जेकॾहिं साईं इमदाद साहब खे भेटा ॾियण लाइ इहो ॿुधायां त मूं जॾहिं बिल्कुलु नंढी वही में लिखण जी शुरूआति कई, जिन अवाइली सीनियर दोस्तनि मूंखे हिमथायो ऐं जिन मूंखे शाया कयो, निहायत वॾो स्पेस ॾेई, उन में साईं इमदाद उल्लो साहब जो रिसालो सिंध सुजाग विया आहे, जंहिंमें मां रेगुलर लिखंदो हुउसि। ऐं साईं मूंखे तमामु न रुॻो हिमथाईंदो हो ऐं पर तमामु घणो स्पेस ॾींदो हो उन रिसाले में। उनजा वॾा वॾा आर्टिकल शाया थींदा हुआ, मज़मून शाया थींदा, अदबी तहरीर शामिलु थी वियो। ऐं इमदाद साहब इहो ज़मानो मां ॿुधायां पियो 87 खां वठी जेसि ताईं सिंध सुजाग जारी रहियो, त उहो सॼो वक़्तु सिंध सुजाग रिसाले में मां लिखंदो रहियुसि। मां साईं वटि अलकरम स्क्वायर ते ऑफिस हूंदी, उते वेंदो हुउसि, केतिरा घर अचणु थियो। त मूं उन तजुर्बे में, केतिरा सालनि जो तजुर्बो आहे, साईं इमदाद साहब खे हिकिड़ो शानाइतो इंसानु, हिकिड़ो ॻोल्हियो कंदड़ इंसानु ऐं हिकिड़ो निहठो इंसानु ऐं नई पीढ़ी जे माण्हू खे हिमथाईंदड़ ऐं समाज जो हिकिड़ो आदर्शी इंसानु करे लिखियो। इन करे मुंहिंजे दिलि में साईं जे लाइ बेपनाह मोहबत ऐं एतिराम आहे, हमेशह रहंदो। ऐं साईं असांजो मौसम बि आहे जो नंढी वई में जिन माण्हुनि असांखे शाया कयो, उते आणण में असांखे हिमथायो, हुन में साईं इमदाद उल्लो साहब बेशक। मां साईं इमदाद उल्लो साहब ऐं पाण जे लंडन शिफ्ट थी विया, त उते बि वञी सिंध जी ख़िदमत कयूं ऐं उते हिन रेडियो खे शुरू कयूं। ऐं असांजो नंढो भाउ चऊंसि इमदाद साहब जो फर्ज़ंद जेको जर्मनी रहे थो हाणे, ऐं सर्वेश, उन्हीअ बि उते वेही हिन रेडियो खे तमामु शानदार संभालियो आहे। सो मां रेडियो जे सालगिरह ते ऐं साईं इमदाद साहब खे उनजी ज़ाती ज़िंदगी ऐं सफ़र ते 79 साल मुकमल करण ते मुबारकूं ॾियां थो, खेनि वाधायूं ॾियां थो ऐं दिली तमन्ना कयां थो त साईं जी उमिरि बि दराज़ थींदी ऐं साईं पंहिंजी सिहतमंद ऐं बामक़सद आदर्शी ज़िंदगी खे सफ़र खे अॻिते वधंदो। मां गुलशेर शर, वतन दोस्त मज़दूर फेडरेशन जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी ऐं वतन दोस्त जमहूरी पार्टी जो सदर आहियां। ऐं हीउ जेको कुझु मां रिकॉर्ड करायां थो पियो, इहो जेका सालगिरह साईं जी आहे ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध ऐं टेलीविज़न वॉइस ऑफ सिंध जी आहे, उन लाइ ई पैगाम आहे। ऐं असांजी तमन्ना आहे त हीउ इदारो साईं सदा कामयाब ऐं कामरान रहनि। मोहतरम साईं इमदाद उल्लो सां असांजा तालुकात त पुराणा आहिनि। सियासी तौर साईं कम्यूनिस्ट पार्टी सां वाबस्ता हूंदा हुआ ऐं असीं वतन दोस्त सां हूंदा हुआसीं, पर ख़ासि करे 83 वारी जेका तहरीक रही, इमारडी जी तहरीक रही, या ज़िया ख़िलाफ़ जेका जदोजहद रही, उन में साईं जो हिते किरदारु, जेके साईं जूं अवामी आवाज़ ऐं ॿियनि अख़बारुनि में उन में साईं जो जेको किरदारु, अमली तौरु साईं जी तमामु वॾी जाखोड़ रही आहे। शागिर्द DSF में उनजो वॾो किरदारु रहियो आहे ऐं सिंध जी सियासत में तमामु वॾो किरदारु रहियो आहे। वरी जॾहिं साईं लंडन विया, उते रेडियो वॉइस ऑफ सिंध जॾहिं उन्हनि शुरू कयो, त इहो पहिरियों सिंधी चैनल हुयो जेको सिंध खां ॿाहिरि ऐं सिंध जे मसइलनि ते उन वेही पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो। ऐं अॻिते हली करे वरी पोइ उते टेलीविज़न वॉइस ऑफ सिंध जे नाले सां शुरू थी। बहरहाल उन सिंध जी तमामु वॾी ख़िदमत कई आहे। ऐं उमिरि जे हिन ॾहाके में माण्हू या त वेही अलाह अलाह कंदा आहिनि या वेही जेको पैसा गॾु कंदा आहिनि। उन मौक़े ते साईं जी जदोजहद सिंध जे मसइलनि ते ऐं इन खां मथे त हू कहिड़ी पार्टी जो आहे, कहिड़े जेको आहे सो नस्ल जो आहे, कहिड़े जेको आहे सो हैसियत जो आहे, इन खां मथे करे साईं ख़ासि करे असां पोरतनि जे मसइलनि ते
सिंध जे आम हिकु नुक़्ते ते साईं जो जेको मौक़ुफ़ रहियो आहे रेडियो वॉइस ऑफ सिंध जो ऐं टेलीविज़न वॉइस ऑफ सिंध जो, उनजो को मिसाल कोन थो मिले पियो। ऐं असांजी इहा दुआ आहे, असांजी इहा तमन्ना आहे, असांजी इहा ख़्वाहिश आहे त साईं बि पंहिंजो हयात हुजनि ऐं इदारो बि पंहिंजी जॻह ते मज़बूत थी सॼी दुनिया में सिंध जो आवाज़ थी पखिड़िजे, जेको हींअर बि सिंध जो आवाज़ आहे। असां ईअं ई चवंदासीं ऐं असांजूं नेक तमन्नाऊं साईं ऐं इन इदारे सां गॾु आहिनि। 10 अगस्त 1947 ते कामरेड इमदाद ओढो ज़िले जेकाबाद में जनम वरितो। अॼु जनम ॾींहुं आहे। आउं कामरेड इमदाद ओढे खे अॼु जनम ॾींहं जे मुताबिक़ मां सलाम पेश कया थो जे उन जी जिदोजहद खे, उन जे बहादुरीअ खे, जेको जेकाबाद ज़िले में हिकिड़ो सरदारी घराणे जो माण्हू थी करे ऐं SNSF में शागिर्दनि जी तनज़ीम ही उन सां वाबस्ता रहियो, सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन जो सदर रहियो, कम्युनिस्ट पार्टी में रहियो, कामरेड 1 यूनिट में अयूब जे दौर में भी जेल में रहियो ऐं उन में भी रूपोश रहियो। कामरेड जी जेका सरगर्मियूं हुयूं कम्युनिस्ट पार्टी सां, SNSF सां, स्टूडेंट तनज़ीम सां ऐं शागिर्दनि जे तनज़ीम सां, मज़दूरनि जे तनज़ीम सां, हारनि जे तनज़ीम सां ऐं मूंखे आणण वारो बि पहिरियों ई कम्युनिस्ट पार्टी में सिंध हारी कमेटी में कामरेड इमदाद ओढो साहब। कामरेड जेकाबाद में पहिरियों वेकली अख़बार कढंदो हो, सिंध सुजाग। उन खां पोइ कुझु अर्सो मां बि उते पंहिंजे मसाइलनि जे वर चढ़ी वियुसि, हिते कमु कंदो हुअसि। कामरेड वटि रिसालो बि सिंध, इहो मैगज़ीन कढंदा हुआसीं सिंध सुजाग, माना हफ़्तेवार माना महीनेवार हिकिड़ो रिसालो बि सिंध सुजाग जो कढंदा हुआ। पोइ कामरेड हितां जेकाबाद खां वञी कराची में अवामी आवाज़ अख़बार, जेको कंप्यूटराइज़ेशन ते पहिरियों अख़बार हो, जेको कामरेड इमदाद ओढे उते कराची में कढियो। उन खां बाद में सिंध सुजाग हो, अख़बार कढियईं। तुंहिंजो सोभ अख़बार हो, उहो कढियईं। हाणे जेका असां कामरेड हिन दौर में जेके लंडन में आहे, उते बि इन पंहिंजो माना ॿारियों वेठो आहे। कामरेड जी जेका क़ुर्बानी आहिनि, कामरेड जी जेका जिदोजहद आहे, जेको सरदारी घराणे खां थी करे हारनि ऐं मज़दूरनि जे प्लेटफॉर्म ते काफ़ी दफ़ा जेल में बि वियो आहे। आउं त सख़्तु सलाम पेश कयां थो कामरेड इमदाद ओढे खे, ऐं जेको हिन सॼी ज़िंदगी में जेके ग़रीबनि, पोरियतनि, हारनि, पंहिंजे मुल्क ऐं क़ौमी मसइलनि ते ऐं तबक़ाती मसइलनि ते कामरेड हमेशह अॻु भरियो रहियो आहे। ऐं उते भुट्टे साहब जे दौर में भुट्टे साहब जे सां बि तकरीर कयाई उते जेकाबाद में। जाम साकी वियो, तुंहिंजो भई शेख आयाज़, साईं GM सैद, जेके बि स्टूडेंट फेडरेशन हुयूं, उन में जेके हे अॻु भरो रहियो। हाणे बि मां हिन मौक़े ते कामरेड इमदाद ओढे खे जस थो ॾियां जो माना इन हूंदे बि ऐं मुंहिंजो ऐं कामरेड जो हिकिड़ो ई आहे। मुंहिंजो बि पैदाइश 47 आहे, 1947 में। पोइ हाणे अगस्त में आहे, केरु छो त असांजो पार्टी माना का फैमिली जेका असां तालीम याफ़्ता न हो, ऐं उन्हनि जो एतिरो झीजल अमड़ मूंखे चयो त अबा चई 19 साल ॼाई जंहिं साल ते पाकिस्तान हिंदुस्तान जुदा थिया। पोइ महीनो अगस्त आहे, जनवरी बहरहाल 47 में मां ॼायुसि। पोइ हाणे कहिड़े महीने में कहिड़े में न, बहरहाल हाणे त मुंहिंजे शनाख्ती कार्डनि में या डोमिसाइलनि में 12 फरवरी लिखियलु आहे। सुवालु एतिरो आहे त हाणे
कामरेड जी ते मां छा चवां। कामरेड किताब लिखाया आहिनि, जल मशल जल निंड्रा खां। कामरेड वॾी जिदोजहद कई आहे। कामरेड अॼु तलक ताईं उहो जेको सो सिलो मिले थो जेके ॿियनि कामरेडनि खां अलावा जेके कामरेड विकाऊ थी विया। कामरेड अॼु बि आउं सम्झां थो त लंडन में रूपोशी जो दौरु पियो गुज़ारे। इहो न आहे त कामरेड को उते वञी सेटल थियो। बहरहाल कामरेड जा छोकिरा बि काफ़ी छोकिरा बि ॿार आहिनि, जर्मनी आहिनि, सर्वेच आहे, ॿिया जेके बि दो पुटड़ा अथसि, वॾा पुटड़ा ॿी घरवारी मां हिते अथसि। त हाणे असांखे एतिरो मुंहिंजी ज़हन छा नथो करे त मां कामरेड इमदाद ते ॻाल्हायां छा। कामरेड खे लख लख मुबारकूं, इंशाअल्लाह अल्लाह हयाती ॾेसि ऐं ख़ुदाई रसूल हुनखे पंहिंजी हयाती ॾे, उमिरि दराज़ करे, अल्लाह ख़ैर करे। वाइस ऑफ सिंध जो जेको कामरेड उते जेको पंहिंजे धरतीअ जे लाइ, मुल्क जे अवाम जे लाइ जेके माना त लोहे थो, उन जी जेका जस हुजेसि। पोइ बि ॿारनि ॿारियो लंडन में वेठो आहे पंहिंजे पोरियत अवाम जे, पंहिंजे धरतीअ ते, पंहिंजे क़ौम ते, पंहिंजे दोस्तनि ते जेके उते इहो ई ॿारनि ॿारियूं वेठो आहे। अलाह हिन जी उमिरि दराज़ करे। असांजो दुआ बि इहो अथसि त बचनि सां पुटनि सां अलाह उमिरि दराज़ करेसि ऐं जिए सिंध जिए।